अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तां दोस्त थोड़ा सुरिए चो बारियां दोस्त अंदर अचो अदा सुरिए चो तां कर साहब सुरिए अदा सुरिए बारियां दोस्त मेहरबानी करे अंदर अचो। वाजिबुल एहतराम अजीज मुसलमान भाई रहो। दुनिया में महफिलों ऐं कचहरियों बियूं भी हूंदियूं आहिनि, पर उन्हनि महफिलनि उन्हनि कचहरनि खां हिन मजलिस जो शान मथे आहे। छो कंहिं मजलिस जो मोर सरदार साहब, कंहिं मजलिस जो मोर नवाब साहब। अल्लाह ताला असां तव्हां खे उहा मजलिस नसीब फरमाई आहे जंहिं मजलिस जो मोर ऐं सरदार अल्लाह जो क़ुरान आहे।
अज़ीज़ अल्लाह ताला असां तव्हां खे सब शइ भली ॾिनी आहे। कुरान भी भलो, काबो भी भलो, नबी भी भलो, उम्मत भी भली। पर मां नथो चवां, कुरान थो चवे कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। हिन कुरान में फरमा थो तव्हां भली उम्मत आहियो। साईं पो भली उम्मत जो कम कहिड़ो छा कर? फरमा तो तामुरून बिल मारूफ व तनहाउन अनिल मुनकर। भलन जो कम इहो आहे, पाण भी नेकी कयो, ॿिए खे नेकी जो हुकुम कयो। पाण भी बुराई खां बचो, ॿिए खे बुराई खां रोकियो। हे कुरान थो चवे इहो भलन जो कम आहे। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके भी नबी आया, उन्हनि समूरनि नबियनि जो जेकॾहिं चीफ सरदार आहे त असां तव्हां जो नबी हज़रत महबूब मुहम्मद रसूलुल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढियां ॾाढियां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुरान भी भलो, काबो भी भलो, नबी भी भलो, उम्मत भी। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम तौरेत पे पढ़े, एक वर्क ॿियो वर्क टियों, अखियुनि मां पानी वही आयुसि। अल्लाह ताला फरमा मूसा जी साईं छो थो रोए? चइसि रोआ इन करे थो तो जेको भी तौरे जो वर्क खोलिया थो उन में महबूब मोहम्मद करीम जी तारीफ लिखी पई है। पो साईं मुझी दिल थी चाहे तो नुबूवत न खपे, मोहम्मद अरबी जो उम्मती बनाए। मुसलमानों माना नबी जी उम्मत एडी शान वारी आ जे नबी भी तमन्नाऊं करन पिया। कुरान में फरमा तो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। मारे ख्याल कुल माना चवे अल्लाह सही पंहिंजे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कुरान में जाते कुल चयो आहे न वॾे काफ़ सां, कुल अल्लाह वारे कुल सां अल्लाह पंहिंजे महबूब के अमर कयो आहे त महबूब तू चवे, तू वाइज़ कर। केड़ो? जेकॾहिं चाहिन था तो अल्लाह असां सां मोहब्बत करे तो पो फत्तबिऊनी, महबूब तो जी ताबेदारी करन युहिब्बुकुमुल्लाह। तो मोहम्मद अरबी जी ताबेदारी कंदा मां अल्लाह मोहब्बत कंदो मान। कहीं जी ताबेदारी अबा तहां भी मां भी हाने पंहिंजे गिरेबान में ॾिसूं था असां ताबेदारी कयूं था या असां लाइन ही मटाए छॾी आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको मां सां छिने मां मोहम्मद उन सां गंढियां। असां तव्हां कलमो कंहिं ते पढ़ियो आहे बा? ॻाल्हायो ई नथा। इमामुल अंबिया ते न पढ़ो तो समूरा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ईअं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे जंहिं असां तव्हां इमामुल अंबिया ते कलमो पढ़ियो आहे उन महबूब फरमायो जेको मां सां छिने मां उन सां गंढियां। असां तव्हां जो हाल इहो आहे जे भाउ भाउ खां भत भगी वेठो। तहां वटि न हूंदो मां तव्हांखे नथो चवां आदलपुर वारनि, मां गोसपुर कंदकोट जी ॻाल्हि थो कयां। छा फरमायूं? जेको मां सां छिने मां उन सां गंढियां। जेको मांखे न ॾे मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे ॾियां। टियों जेको मां मोहम्मद अरबी सां जुल्म करे मां मोहम्मद उन खे माफ़ कयां। हाणे तहां भी मां भी पंहिंजे गिरेबान में ॾिसूं त इहे कम असां में आहिनि। आशिक़े रसूल भी सॾायूं था, निमाज़ी भी आहियूं, दीनदार भी आहियूं, ॾाढी पटको भी आहे। इहे कम असां में आहिनि। बाबा दीन छड़ो ॾाढी ऐं पटके जो नालो त न आहे न। दीन छड़ो ॾाढी ऐं पटके जो नालो आहे।
बुधाने इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैठा है साहबा माई था वरचो अचन पर माई जो मथो घाड़ो आ पाण फरमान था केरा कंहिंजी न्याणी आओ साहबा फरमा से काफिरानी आ जंग कंदी विढ़ंदी पई अचे जंग जे दौरान सही चादर माई जी मथे ता लही वई आओ फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ साहबियाओ जी मुझा साईं फरमायो धी धिया तूने काफर जी छो न होजे मथो घाड़ो न कयो सुमा मोहम्मद अरबी जी चादर सां ढकियो नबी साईं त काफरन जे न्याणन जो अज़ीज़ मथो ढकियो आ असां तव्हां पंहिंजे न्याणन जो मथो न ढकियोसीं क़यामत ॾींहुं कहिड़ो मोह खणंदा ते महबूब जे साम्हूं तव्हां चवंदव ईअं छो हाणे न चएव त सुभाणे ज़रूर चवंदव यार मौलवी ईअं छो पियो चवे आदलपुर घोटकी या ॿिया इलाइक़ा कंदकोट या घोस असां ॾे त ईअं आहे मां कॾहिं न ॾिठो आहे त का वाणियुनि जी माई बग़ैर पर्दे जे शहर में घुमंदी वठे भील बागड़ी तूं अॿी जाइ ते आहे पर कॾहिं वाणियो त मां त न ॾिठो आहे तव्हां कॾहिं ॾिठो आहे जे वाणे जी माई वञी सब्जी वठंदी वठे कपिड़ा वठंदी वठे तव्हां कॾहिं ॾिठो आहे कुझु ॻाल्हायो साईं बामड़े हाणे सफ़ा मिठो वाए त ठहे ई कोन त कुझु हक़ बि ॿुधो तवज्जो छा फरमाए अबा गैर मुस्लिम जी माई कॾहिं ॾिठव पाण फरमायो धी धिया तोणे काफर जी छो न हुजे मथो घाड़ो न कयोस मां मोहम्मद अरबी जी चादर सां ढकियोस वञो अमन अमान सां घर पहुचाए अचोस ॿुधो कन खोले आदलपुर जा मुसलमान आओ जीअं जो माई घर पहुती आओ अबो अम्मा पुछा था कन ख़बर दे मोहम्मद ऐं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात सां केड़ो बर्ता कयो न्याणी रोई करे चे पई अब्बा ओ अम्मा अबे अम्मा वटे तरी इज्जत महफूज को न हुई जड़ी मोहम्मद ऐं मोहम्मद अरबी जी जमात इज्जत महफूज कई आ असां जो झेड़ो ही न्याणन सां तहां जो ना है बाबा मां तहां के नथो चवां हक खाऊं त भी न्याणीअ जो ज़्यादती कयूं त भी न्याणी अम्मा फातिमा ईंदी नबी से उथी भी आंदा अम्मा फातिमा फरमायो बाबा तव्हां छो था उथो पाण फरमायो पुत्र फातिमा जी बाबा फरमाए जीअं जो दरवाजे जी चौखट खां तूं टपी आयो माडे जिब्रील अमीन वही खणी आयो बाक़ी जे अल्लाह जा रसूल चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढा चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं रब तो फरमाए जेस ताईं तुझी न्याणी फातिमा जन्नत में न वेंदी कई औरत के हक ही कोने जे जन्नत में वने पुट फातिमा रब तुझी एतरी इज्जत करे मां बाबो मोहम्मद छो न कया असां ता वट न्याणन जो कदर आहे पुटन के मिलकत दींदा हो करे न्याणन के भी जरेब जमीन जो दिनो थव ता बाहे तो जा मानू शहर जाओ पढ़िया लिखया तालीम वाला ता दींदा हो या कोन न अदा हेडे हेडे बुधो पुत्र तहां जो पुत्र आ धी तहां जी धी नाई गालायो पुत्र तहां जो पुत्र आ धी तहां जी धी नाई पुत्र लालच जो थी न्याणियों बगैर लालच जे अंधो आ मंडो आ शराबी आ जानी आ पी चवेस तो निकाह में ॾिनो माए अखिन मां नीर पानी जा वहाईंदी आ अबे जी इज्जत के बरकरार रखंदी आ जेड़ी भी दुखी हुजे छा चोंदी जेको अबे ॾिनो अब समझो था न तहां असांजा पुत्र एयर कंडीशन में मिलक जे करे एयर कंडीशन में रहन न्याणी वट पखो भी न होजे क़यामत में केड़ो मोह खणंदो महबूब जे सामू मुसलमान हो मां नथो चवां हे कुरान थो चेव न्याणन जो भी हक थव पुत्रन जो भी हक थव न्याणन के हक ॾियो था उलमा खां पुछी करे कुरान शरीय जे रूह सां जेको न्याणीअ के हिस्सो अचे न्याणन के हक ॾियो जेको न्याणन के हक नथो ॾे इहो न्याणन जो कातिल आ पुछो उलमा खां भला ता न्याणन के न भला पुत्र के त हिकड़े के वेसुओ घट ॾियो
ठांदो यार न था गलायो ये त न कयो ठांदो ये मथो चिथे वजी कारीगर जी मुंडी चिथी आ पुटन के हिसाब करे फुट भी घट न दींदई और न्याणिन जा जरेब खाधू वेठा थई वर जे पूछे तो पुछंदो मोल साहब न्याणीअ जो जेको नसीब रुलियो भी न्याणीअ जो नसीब आ ज़ालिम पाण फरमायन था धी आ तोने काफर जी छो न होजे मथो घाड़ो न थियोस मां मोहम्मद अरबी जी चादर सां ढकियोस वञो अमुन मान सां घर पहुचाए अचोस कुरान छा थो फरमाए लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ यख़लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा। आवाज समझो था आवाज समझ में ना अचे वन हकल कजो वरी ॿीहर समझे दूं लुड़ मकसद ही कोने मकसद समझणा न बन कुरान में फरमातो जमीन आसमान में अल्लाह जो मुल्क कहिंजो कहीं चयो आहे कुरान में लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ हे कुरान तो चवे जमीन आसमान अल्लाह जो मुल्क वरी फरमातो कुरान तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्ल शैइन कदीर। कुरान में फरमातो बरकत वारी ज़ात होना अल्लाह जी ओ जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुल्क वलम यकुल न हो शरीकुन फिल मुल्क। हे कुरान तो चवे अल्लाह जे मुल्क में कोई भी शरीक कोने लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़। कुरान तो चवे जमीन आसमान अल्लाह जो मुल्क यख़लुक़ु मा यशाउ जेका शे वणे पैदा करे यहबु लिमन यशाउ इनासा। हे कुरान तो चवे रब चो मुंहिंजी मर्ज़ी आ न्याणियूं ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आ न्याणियूं ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आ पुट ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आ जोड़ा करे ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आ संड बणाया धीअ पुट न ॾियां वयजअलु मन यशाउ अकीमा। मुंहिंजी मर्ज़ी आ धीअर ऐं पुट न ॾियां कोई पुछा करण वारो कोन्हे। फरमायो रसूल हिटाई साहब रहमतुल्लाह अलैह छा फरमायो कंहिंखे त पाले पालकुन में कंहिंखां पीहाए पाहण कंहिंखे दामन बख़्शे दमड़ी कंहिंखे माया ॾे पियो मण कंहिंखे बेकन बख़्शे बकरीअ जी कंहिंखे धणी बख़्शे धण ते लाहू ताहण था कन लिंग लतीफ जा। समझो था छा चई कंहिंखे दामन बख़्शे दमड़ी कंहिंखे माया ॾे पियो मण कंहिंखे बेकन बख़्शे बकरीअ जी कंहिंखे धणी बख़्शे धण। अमीरन खे पुट त कोन धीअ बि कोन गरीबन जी कढ वलर लाए छॾिया कसम अथवा जो जे पैसनि सां पुट विकामजो ना त कुल वॾेरा ये MP MNA वठना तो जी असां मुला मौलवियुनि जी भेणी पुट वठण। मां तो चवां मां जहिड़े मुला जो रोहाणी ते गुज़ारो आहे त बि पुटनि ऐं धीअनि जा दर्द न कढलाए छॾिया अल्लाह जी मर्ज़ी आहे बा खुदा जाने दो यहबु लिमन यशाउ इनासा। वरी अञा ॿुधो छा चई अल्लाह कंहिंखे बेकन बख़्शे बकरीअ जी कंहिंखे धणी बख़्शे धण ते लाहू ताहणा था ॾकन लिंग लतीफ़। अल्लाह लतीफ़ जी क़बर ते रहमत हे इन कुरान सां तौहीद जहिड़ी लतीफ़ साईं बयान कई आहे न वरी अहिड़ो पैदा न थींदो। अहिड़ियूं कमायूं करे सुता आहिनि तॾहिं त अॼु बि नालो ज़िंदा अथनि साल गुज़री विया आहिनि भेटाई जो नारो थो हले जागो था या तव्हां न मञींदा ईअं आस्ते हा था कयो। मां त चवंदो आहियां हक़ वारे वलीअ खे जेको नथो मञे हे क़ुरान मथे ते मुस्लमान त न आहे पर इंसान ई न आहे। अड़े कमायूं करे सुता आहिनि त अॼु ताईं दरगाह वसे न थी न
इहा हिकड़ी बी शय आ जे असां उते बिदत था कयूं या बी शय था कयूं हे पोयन जो कम आ हो बुजुर्ग त कोन चई विया त ता हिय कजो बेटा ये छा वरी चयो पिन्या दर न पिन जे पिन दे पूरत न पवई उन्हीं दर पिन जे को दई न पचारे कहीं चयो भेटाई वरी भेटाई हिय भी चयो छडे दर दाता जो तू सुतन सद करें अजू अब्दुल लतीफ चए बुढ़ी छो न मरे जो पिने पियो पेनारन खा मां अबे डाले जी गाल कोन थो कयां मत माते तारा फोटारे मुला थो चवे कावड़ चेव त भेटाई ते फार कटायो थाने आदलपुर ते भेटाई छो चयो भेटाई तो चवे जे भाए जोगी थिया करली खणी न रुल्लो वेड़े वे वजूद खे कर हेकड़ाई जो हुल तू पाणा मुल छो थो पिने पिना गन खा वाह बुधो कुरान छा तो चवे कुरान यह बोले मैं यशासा चेतो मुझी मर्जी आ न्याणी उड़ाऊं पंहिंजी हवा फरमायो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे पहिरीं न्याणी ॼमे उनखे मुबारक ॾियो जंहिंखे पहिरीं न्याणी ॼमे न उन अबे खे मुबारक ॾियो इहो अबो बख्तन वारो आहे इहा अम्मा भागन भरी आहे जंहिंखे अल्लाह पहिरीं न्याणी ॾिनी आहे असांजे त को वक़्तु हाणे कोन्हे अॻ में हुयो अहिड़ा ज़ालिम जेके पहिरीं धीअ ॼमे न उनखे ॻणे 7 लितर हण तव्हां वटि त कोन हो न या वरी मोह कोझो कंदई अड़े छो मोह बुथ कोझो छो को थी उमेद ही पुट ॼमे पर धीअ ॼमी पे अड़े न्याणी निमाणी थई ईअं ॿुधो हूंदई त पुट पीउ जी मुंडी लाथी कोन ॿुधो अथव ईअं कॾहिं ॿुधो त न्याणी घर खां कढी छॾियो पीउ तोणे ॾुखी हूंदी घर में परणाए ॾेसि न साल 6 महीने खां पोइ जेकॾहिं पीउ वेंदो न ॾिसंदी अबा पटको बि ॾे टुआल बि ॾे कपिड़ा बि ॾे त तोखे धोई साफ़ करे वापसि मोकिले ॻाल्हि सम्झ में अचेव त हा कयो पोइ उन्हनि न्याणियुनि जा हक़ खाईंदा इहो न्याणियुनि जो कातिल अथव उलमा खां पुछो जेको न्याणियुनि जा हक़ खाए वरी ॿुधो पाण फरमायो जंहिंखे न्याणियूं मुसलसल ॼमियूं परवरिश बि सुठे नमूने कयईं दीनी तालीम पर्दे जे निज़ाम में पढ़ायईं न्याणी जवान थी दीनदार घराणे में न्याणी जी शादी करायईं फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन बिन न्याणियुनि जे अब्बे जी जन्नत जो ज़ामिन मां मुहम्मद रसूलुल्लाह पाण फरमायो ॿ माथा ईअं गॾु हूंदो ॿिनि न्याणियुनि जो पीउ जीअं 2 आङुरियूं आङुरनि में गॾु अञा न्याणियुनि सां था ज़्यादतियूं कयो ख़ुदा जो नालो अथव न्याणियुनि खे हक़ ॾियो पर अञा ॿुधो चेतो हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हक़ीक़त में मिठा न्याणियूं चङियूं 100 बार थई इन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हक़ीक़त में मिठा न्याणी चङी 100 बार थई छो पुट सदाई सोच में आ मुंहिंजो बाबू शल मरे तवजो आहे जेके निंड पिया हथ खणो मन सां माशाअल्लाह तव्हां होशियार मां इम्तिहान वरतो पर तव्हां इम्तिहान में कामयाब हो हाँ मूंखे बि ईअं खपंदो आहे तवजो हुजे न छा चई पुट सदाई सोच में आ मुंहिंजो बाबू शल मरे मिल्कियत मूंखे मिले हुनखे इहा ओटार थई पर धी चवे थी या खुदा उमिर अबे जी कर दराज मूं न्याणी लाइ हमेशा ओट ऐं आधार थई ख़ुदा जो नालो अथव न्याणियुनि जो क़दुरु कयो छा तो चवे कुरान तवज्जो अर्ज़ छा कयो में पाण फरमाइनि था धी धी या तोणे काफ़िर जी छो न हुजे मथो घाड़ो न कयोसि मां मोहम्मद अरबी जी चादर सां ढकियोसि वञो अमोना मान सां घर पहुचाए अचोसि जीअं जो न्याणी घर पहुती अबू अम्मा पुछा था कन ख़बर ॾे मोहम्मद अरबी जी जमात सां कहिड़ो बर्ता कयो न्याणी रोई करे चे पई अब्बा ओ अम्मा अबे अम्मा वटि एतिरी इज़त महफूज़ कोन हुई जहिड़ी मोहम्मद अरबी जी जमात इज़त महफूज़ कई आहे
अब हेॾे फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो जंग जे दौरान का औरत साम्हूं अचे कुछ न चवजोसि। साहबन के फरमायाऊं का औरत साम्हूं अचेव न न्याणी या न्याणीअ ते हथ न खणजो, भले मुखालिफ जी छो न हुजे। अॻे ज़माने में चवंदा मुड़ुस माण्हू नंग ते हथ न खणंदो आहे, ऐं हाणे जेको नंग ते हथ खणे असां तव्हां मुड़ुस माण्हू ई उन खे था चऊं न। ॻाल्हायो कोन था। हाणे न्याणियूं महफ़ूज़ आहिनि। पाण फरमायो को पोढ़ो अछी ॾाढ़ी वारो साम्हूं अचेव कुछ न चवजोसि, पोढ़नि सां जंग न आहे। हाणे अछी ॾाढ़ी वारा ॿिया त पंहिंजी जाइ ते, अछी ॾाढ़ी वारो अबो महफ़ूज़ आहे। 4 दर्जा पढ़ी करे पुट कावड़िया था वतन, अबो जाहिल आहे, अबो हेड़ो आहे, अबो हेड़ो आहे। अलाह कंदो तव्हांखे वॾियूं डिग्रियूं मिलंदियूं, अलाह तव्हांजी दिलि जूं उमेदां पूरियूं कंदियूं। पर मां पार थो कयां नौजवानो, भले तव्हां केतिरनि बि उहिदनि ते वञो, पोइ बि अबो अबो आहे, अबे जी ख़िदमत न छॾिजो। टियों पाण फरमायो को सगीर साम्हूं अचेव कुछ न चवजोसि, सगीरनि सां बि जंग न आहे, असांजी जंग जवाननि सां। अञा ॿुधो क़ुरान छा थो फरमाए। क़ुरान पाण फरमायो जेको मां सां छिने मां मोहम्मद हुन सां ॻंढियां, जेको मांखे न ॾे मां मोहम्मद हुन खे ॾियां, जेको मां मोहम्मद अरबी सां ज़ुल्म करे मां मोहम्मद हुन खे माफ़ कयां। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा आहिनि। तवज्जो, बैतुल्लाह जे साम्हूं बैतुल्लाह, हेॾो मोहम्मद रसूलुल्लाह, चौबाज़ हिज़्बुल्लाह। हिज़्बुल्लाह माना नबीअ जा सहाबा, नबीअ जा साहबा। फरमायो साईं सुमैया जा कातिल साम्हूं बीठा अथव, जंहिं सुमैया खे 2 उठनि में ॿधी बाद कयो, साईं इहे साम्हूं बीठा अथव। अम्मार बिन यासिर जा कातिल साम्हूं बीठा अथव। साहबा फरमायो वल यौम यौमुल मरहमा, बदले वठण जो ॾींहुं आ। नबी ऐलान करे बदलो वठान। ॿुधो आदरपुर जा मुसलमान आओ, अड़े खुदा जो नालो थो मुसलमान आओ समझो। साहबा चवन पिया अल यौम यौमुल मरहमा, बदले वठण जो ॾींहुं आ। नबी ऐलान करे बदलो वठान। इमामुल अंबिया छा था फरमाइनि, तसरीब अलैकुमुल यौम, ओ मक्के वारो अचो, अॼु मां मोहम्मद अरबी तव्हांखे माफ़ कयो। भा भा खे माफ़ करे थो।